खैरपुर शाह लतीफ़ टाउन थाणो खैरपुर मीरज जे हद में रात देर सां ॻोठ अलीगुल कटोहर मां पोरियत नबन कटोहर जे भली नस्ल जे मेंह नामालूम चोर चोरी करे काहे वञी रहिया हुआ त घर भाती सुजागती पिया, जिनके फौरी तौर ते हद जी पुलिस चौकी ऐं सठियो बा इंचार्ज गुलाम शबीर अबड़ो ऐं पुलिस एहलकार करम हुसैन सियाल खे इतला ॾिनो, जंहिंखां पोइ फौरी तौर ते शाह लतीफ़ पुलिस SHO अब्दुल हमीद सदायो जी अॻवानी में इलाइक़े खे कड़ो चाढ़े पुलिस ऐं चोरनि में 2 कलाकनि जी फायरिंग ऐं मुक़ाबिलो थियो, जंहिंखां पोइ पुलिस मेंह छॾाए वरिती ऐं चोर उंधाए जो फ़ाइदो वठी फरार थी विया। इलाइक़े में ख़ुशी जी लहर मेंह मालिकनि हवाले कई वई। मौक़े ते चोरी थियल मेंह मालिक शाह लतीफ़ पुलिस ऑफिसरनि खे नोटनि जा हार पाराया विया, जॾहिं त SSP खैरपुर मीरज डॉक्टर मीर समीउल्लाह सुमरो तरफ़ां शाह लतीफ़ थाणे जे SHO अब्दुल मजीद सदायो गुलाम शबीर अबड़ो ऐं करम हुसैन सियाल खे शाबाशी ॾिनी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।